मूंखां खसे मुंहिंजो बकर ज़ोरी विया चोरनि मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ॾाढो ज़ुल्म कयो आहे। कीअं सुञातई मूंखे? बकर जी ॻाल्हि कई इन जे करे चयो वापारी आहिनि। कपिड़नि ते सुञातो हूंदई। हा न मां कोन सुञातो अच वे कीअं वियो यार कम आहे मूंखे कोई भाऊ रोए छो तो भाऊ रोए छो तो हा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे वॾो दास्तान आहे ॾुखनि जो। ॿुधाए कुझु ॿुधाए भाऊ ॿुधाए ॿुधाए। अदा हिकु दफ़ो वियासीं मां ऐं मुंहिंजो दोस्त अमानुल्ला वापार ते रोड़ी न बाबा फ़कीराबाद। साॼे पासे ॾांहुं मां बीठो में खाॿे पासे ॾांहुं अमान बीठो विच में असांखे हुयो हो गंढ न बाबा बकर बकर जी। मां ऐं अमान ख़ुशी ख़ुशी वञूं पिया अचानक मूंखां जुदा थी वियो। केरु तव्हांजो दोस्त अमान? न बाबा बकर। ओ अच्छा अमान खसे वियो? न बाबा बकर खे चोर खसे वियो। हा चोर खसे वियो ॿुधी। हा अदा मां बेवस थी दाऊं कुकूं कयुमि उते माना वॾे नमूने सां राड़ूं करणु लॻो। चोर अॻियां अमान पोयां भॼ भॼां ओचितो दड़बा ऐं हू किरी पियो। चोर? न बाबा अमान मुंहिंजो दोस्त अची पकड़ियुसि पुलिस। चोर खे? न बाबा मुंहिंजे बकर खे। हा बकर खे। पर भाऊ तुंहिंजे बकर खे खणी पुलिस वारा छो वञण लॻा? अदा वो असुल में चोर जो बकर सम्झो उन्हनि सम्झो चोर जो बकर आहे इन जे करे। अच्छा न अदा मां अॼु ताईं हुनखे ॻोल्हे न सघियुसि ॿुधई ॾाढो ॾुख थो थिए। चोर खे? न बाबा मुंहिंजो दोस्त अमान खे। अदा मां हुनखे ॻोल्हींदे अची हिते निकितुसि। कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे दा तुंहिंजो दोस्त फ़कीराबाद में गुम थियो तूं रोड़ी अची थो ॻोल्हीसि। अदा उहो वापार जो शौक़ीन आहे माल जो वापारी आहे उनखे मां इन लाइ हिते ॻोल्हियुमि भला हाणे वापारी माण्हू जे लाइ रोड़ी जे पीढ़ी खां वधीक ॿियो कहिड़ो जॻह थी सघे थो जो मां हुनखे ॻोल्हियां। अॼु त मोकियो आहे इन लाइ आयो आहे हिते ॾा। वाह जी दोस्तो तव्हांखे ही कुझु कहाणी सम्झ में आयो आहे? दोस्तो जे कहाणी सम्झ में आयो आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दबायो जीअं त असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।